ख़बर शामिल कंदासीं। तलारामा रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मला। सिहत खाते सां लाॻापियल मसइलनि जे हल लाइ DC बदीन यासिर भट्टीअ जी ज़ेर सदारत में सिहत ते कमु कंदड़ समूरी समाजी तंज़ीमनि जे नुमाइंदनि सां गॾिजाणी मुनक़िद कई वई। DC बदीन यासिर भट्टी चयो आहे त माण्हुनि जी फ़लाह ऐं बहिबूद लाइ पंहिंजी ज़िंदगियूं वक़्फ़ कंदड़ खे तारीख़ हमेशह यादि रखियो आहे। ज़िंदगीअ जो मक़सदु लाचार ऐं बेवस माण्हुनि जी मदद करणु घुरिजे। हुन चयो त ईमानदारी सां ड्यूटी कंदड़ डॉक्टर कंहिं बि मसीह खां घटि नाहे। जेतिरो थी सघे मरीज़नि खे रेफर करे दरबदर थियण खां बचायो वञे। मरीज़ जंहिं बि इस्पताल में अचे कोशिशि करे उन इस्पताल में मरीज़नि जो इलाजु कयो वञे। डिस्ट्रिक्ट ऐं तालुका हेल्थ ऑफिसरनि खे हिदायतूं ॾींदे चयो त मुहर्रमुल हराम जी आज़ादारी वारनि ॾींहंनि में समूरा डॉक्टर पैरामेडिकल स्टाफ सां गॾु इस्पतालनि में मौजूदु रहनि। कंहिं बि इस्पताल में दवाउनि जी खोट न हुजणु घुरिजे। गॾिजाणी में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर ज़हीरुद्दीन मेमण, MS सिविल इस्पताल डॉक्टर मीर अख्तर टालपुर ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि ऐं समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि पिणु शिरकत कई।